अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां मास्टर मंज़ूर ऐं उस्ताद जलाल चढ़े जे बारे में तव्हांखे कुझु यादूं ॿुधाईंदासीं, कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। दोस्तों मास्टर मंज़ूर ऐं उस्ताद जलाल चढ़ जेको न इहे ॿ अहिड़ियूं हस्तियूं ऐं अहिड़ा कलाकार अहिड़ा फ़नकार आहिनि जेके माना जल्दी में जेके मक़बूल थिया ऐं मक़बूलियत जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उस्ताद जलाल चढ़ बि थोरे ई अरसे में माना मक़बूलियत जा माना रिकॉर्ड क़ाइमु कया ऐं अवाम में झरझंग में मक़बूल थी वियो ऐं हर कंहिंजी दिलनि में माना घर करे पियो। ईअं मास्टर मंज़ूर बि जेको आहे उस्ताद जलाल चढ़ जी आहे माना जल्दी आयो ऐं साल 2 साल जे अंदरि माना एॾो मक़बूल थी वियो जो हर हंधि माना पहिरें नंबर ते ॿुधियो वेंदड़ माना रागी थी वियो। हर माण्हू, हर कैफ़ियत वारा माण्हू, दर्द वारा, तकलीफ़ वारा, परेशानी वारा, इश्क वारा, मोहब्बत वारा, हर जेके दिल वारा ऐं दिल जा चाहींदड़ माण्हू उहे उनखे ॿुधनि पिया। दुख वारा, तकलीफ़ वारा, कैफ़ियतनि वारा, माना इंतज़ारी वारी कैफ़ियत वारा, उहे सभु उनखे ॿुधनि पिया ऐं उनखे चाहिनि पिया, मोहबतूं ॾियनि पिया। दोस्तों जीअं उस्ताद जलाल चढ़ मशहूरु हो तीअं वरी उस्ताद जेको आहे मास्टर मंज़ूर जेको उहो तमामु घणो मशहूरु हो आवाम में ऐं आवाम उनखे ओतिरी मोहबत ॾिए पई जेतिरी उस्ताद जलाल चढ़ खे मोहबत पई ॾिए। ऐं थोरे ई माना गच थोरे वक़्त में माना उहो एॾो मशहूरु थी वियो जो मुल्का मुल्क मशहूरु थी वियो। ॿाराड़ी में, शहर में, झर में, झंग में, जिते किथे मास्टर मंज़ूर जा बसि गूंज थी वई, बसि धूम मची वई ऐं मास्टर मंज़ूर खे माना हर को ॿुधे पियो। ॿार बच्चो नंढो वॾो, पोड़ो पको, माई पोड़ी, माना हर माण्हू हुनखे ॿुधे पियो ऐं जेको जंहिंजो ग़म हुजे ग़म में बि हुनखे ॿुधनि पिया, छो जो हुनजा ग़मकीन गाना करणु तमामु घणा हुआ दोस्तों ऐं हुन सां मोहबत कनि पिया ऐं हुन सां इश्क कनि पिया ऐं हुनजा कलाम घणो गौर सां ॿुधनि पिया, चाहत सां ॿुधनि पिया, मोहबत में ॿुधनि पिया। ऐं मास्टर मंज़ूर जॾहिं माना ॻाइणु शुरू कयो तॾहिं कैस्टूं बि हुयूं ऐं कैस्टनि ते हुन ॻाइणु शुरू कयो त कैस्टूं बि हिन में मक़बूल थी वियो ऐं ॿियनि फ़नकारनि खे पोइते छॾे ॾिनई, तमामु घणो माना पोइते छॾे ॾिनई ऐं हर जाइ ते वरी हिन जी धूम मचिजी वई। ऐं एतिरो माना हिकिड़ो लक वारो माना फ़नकार हो, नसीब वारो फ़नकार जो वक़्त वारो फ़नकार हो। जीअं उस्ताद जलाल चढ़ माना पंहिंजे वक़्त खां वठी जॾहिं शुरू में ॻाइणु शुरू कई त माना कुझु अरसे में माना हुनजो वक़्तु जाॻियो त माना सभिनी फ़नकार जेके आहिनि उहे कूच करे विया था। उस्ताद जलाल चढ़ जॾहिं ॻाइणु शुरू कयो त उस्ताद जलाल चढ़ जो जेको मुक़ाबिलो हो वॾनि फ़नकारनि सां हो, तमामु वॾा जेके पाए जा फ़नकार हुआ, जंहिंमें मलका तरह नूरजान हुई, अताउल्ला खान ईसा खेलवी हो, इनायतुल्ला भट्टी हो, माना एॾा वॾे पाए जा रागी हुआ। मास्टर उस्ताद मंज़ूर अली खान हो। पोइ हिननि सां जॾहिं मुक़ाबिलो उस्ताद जलाल चढ़ जो थियो त माना हुननि टपड़ पंहिंजा गोल कया, बाजा ॿधी वेड़े रखी छॾिया घर में, छो जो केरु कलाम ॿुधे ई कोन पियो। उस्ताद जलाल चढ़ आयो ऐं उस्ताद जलाल चढ़ जो वक़्तु जाॻियो त माना हर को उस्ताद जलाल चढ़ खे चाहे पियो, महफ़िलनि में घुराए पियो, हर जाइ ते घुराए पियो। ईअं मास्टर मंज़ूर खे बि पंहिंजी महफ़िलनि में माण्हू घुराइनि पिया, पैसा गॾु कनि पिया ऐं ॿाराड़ी वारा वेचारे ग़रीब जेके सादड़ा माण्हू उन्हनि जी फसल लहे पई त बाबा शादी कराईंदासीं, फसल लहे त पोइ मास्टर मंज़ूर खे पंहिंजी शादी में घुराईंदासीं। हाणे जॾहिं पैसा गॾु कनि, लख 2 लख रुपया 5 लख रुपया गॾु कनि, वॾी माना स्टेज ठाराइनि, वॾी महफ़िल कराइनि, बाजे वारा, साज़िंदा, म्यूज़िक वारा माना घणा तमामु घुराइनि, इको साउंड घुराइनि। पोइ मास्टर मंज़ूर खे दावत ॾिनी, बाबा मास्टर मंज़ूर तोखे हिन दावत ते ज़रूरु अचिणो आहे। मास्टर मंज़ूर इंतिहाई मोहबत वारो माण्हू, अख़लाक़ वारो माण्हू ऐं तमामु बहितरीनु अख़लाक़ वारो, किरदार वारो माण्हू, हर कंहिं सां मोहबत करण वारो माण्हू, नफ़ीस इंसान तमामु। ऐं हू माना जेको माण्हू दावत ॾिए पोइ हुनखे जेतिरा बि पैसा मिलनि बसि हू बिस्मिल्लाह करे हुन दावत ते पुॼी वञे। तमामु हसास तबियत जो माण्हू ऐं हर कंहिं सां मोहबत वंडण वारो माण्हू। दोस्तों एतिरो मक़बूल थी वियो मास्टर मंज़ूर जो कैस्ट कंपनी वारा जेके हुनजे अॻियां पोयां घुमनि पिया त बाबा असांजी कैस्ट में तूं गा, असांजी कंपनी में तूं गा। पोइ वरी CD DVD जो दौरु आयो त माना मास्टर मंज़ूर जे पोयां त बाबा तूं असांजी CD ते गा। बरखा वारा मास्टर मंज़ूर जे पोयां, सचल वारा मास्टर मंज़ूर जे पोयां, लतीफ़ प्रोडक्शन वारा मास्टर मंज़ूर जे पोयां, थर प्रोडक्शन वारा मास्टर मंज़ूर जे पोयां, नाज़ प्रोडक्शन वारा मास्टर मंज़ूर जे पोयां। बाबा मास्टर मंज़ूर तूं बि असांजे गा
ऐं मास्टर मंज़ूर जेको एल्बम कढे पियो त माना उहो टॉप ते पियो वञे, मशहूरु पियो थी वञे ऐं कामयाबु एल्बम पियो थिए ऐं आवाम उनखे एॾी मोट पई ॾिए जो रातो राति माना हू जेको आहे मिलियन में वञे पियो ऐं केस्टूं हथो हथु खपनि पियूं, सीडियूं जेके डीवीडियूं माना हथो हथु खपजनि पियूं। ऐं मास्टर मंज़ूर जे करे माना डीवीडीनि जो कारोबार माना उरूज ते थी वियो, सीडी जो कारोबार उरूज ते थी वियो। दोस्तो ही जेके ॿई फ़नकार जंहिंमें उस्ताद जलाल चांडियो ऐं मास्टर मंज़ूर, हिननि जो माना जेके तरीक़ेकार ऐं हिननि जो जेको माना वक़्तु ऐं हिननि जो लक जेको ऐं उरूज माना हर ॻाल्हि जेका आहे हिकु जहिड़ी। उस्ताद जलाल चांडियो बि माना थोरे अरसे में आयो ऐं मक़बूल तरीन फ़नकार थी वियो ऐं मास्टर मंज़ूर बि थोरे अरसे में आयो त पर मक़बूल तरीन फ़नकार थी वियो। ऐं उस्ताद जलाल चांडे खे कुदरती माना मालिक जे तरफ़ां हर के आज़माइश हूंदी आहे। उस्ताद जलाल चांडे खे माना गुर्दनि जी बीमारी अची वकुड़ियो, पोइ उस्ताद जलाल चांडे खे माना फालिज जो झटको बि थियो, पर उस्ताद जलाल चांडे हिमत न हारी ऐं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदो रहियो, माण्हुनि में मोहबतूं वंडींदो रहियो। ईअं जेको आहे मास्टर मंज़ूर जेको आहे हुनखे बि कई तकलीफ़ूं आयूं, अंदरूनी हूंदियूं, पर माना हू ॻाइणु न छॾियईं ऐं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदो रहियो, पंहिंजी आवाम में माना जेको मोहबतूं वंडींदो रहियो। पोइ हिकिड़े ॾींहुं माना मास्टर मंज़ूर वीचारो माना पंहिंजे कमरे में हुजे त को माना फायर थियो या छा थियो, पोइ ख़बर न आहे। को चवनि था ख़ुदकुशी थी, को हर को माण्हू माना सवें माण्हू सवें ॻाल्हियूं पोइ जेको आहे गुज़ारे पियो। पोइ दोस्तो जॾहिं गुज़ारे पियो त माना हुनजी वॾी ख़लक़त माना आवाम आई, वॾा वॾा रागी जेके हुआ, वॾा वॾा कलाकार जेके कैस्ट कंपनियुनि वारा सभु अची गॾु थिया ऐं टीवी न्यूज़ वारनि अलॻि न्यूज़ूं हलायूं, सभु को माना सोग जी फिज़ा हुजे। सॼी सिंध जेका हुनजे लाइ रोए पई, उछगारूं पई ॾिए, जीअं उस्ताद जलाल चांडे लाइ उछगारूं ॾिनियूं रोइनी, उस्ताद जलाल लाइ बि साॻी सिंध माना ईअं रुनी जीअं मास्टर मंज़ूर लाइ रुनी। ऐं हुन में वॾा वॾा जेके हुनजी माना जेका वफ़ात ते वॾा वॾा कलाकार आया, जेको आहे अलादा ज़रदारी आयो, शमन अली मीराली आयो, वहीद हकड़ो आयो ऐं जेको आहे मुमताज़ मौलाई आयो, मुमताज़ लाशारी आयो। माना हर कलाकार हुनजी जेको आहे सोग में आयो, छो एतिरी मोहबत पिया कनि, एतिरो माना हुनसां इज़त पिया, इश्क पिया कनि, चाहत पिया कनि ऐं तमामु सोग वारो माहौल हो। सभिनी फ़नकार चयो त बाबा हिन जी तहक़ीक़ात थियणु खपे त हीउ माण्हू लाइक़ु माण्हू हो, त हीउ माण्हू ख़ुदकुशी नथो करे सघे ऐं हिन खे कंहिं माना मारियो आहे या को कुझु कयो आहे, का दुश्मनी आहे, छा आहे। पोइ अॼु ताईं इहा तहक़ीक़ात हलंदी रही, पर ख़बर सही न पई त अलाए छा थियो, छा हो, छा न थियो। कुझु चवनि पिया त को कैस्ट कंपनी वारनि को माना हुनखे ब्लैकमेल कयो या छा, पर इहा ख़बर जेका अलाह खे आहे वधीक। दोस्तो हीअं जेको आहे हिकिड़ो फ़न जो जेको बाब आहे उहो माना ख़तमु थी वियो ऐं बीह वियो ऐं पोइ मास्टर मंज़ूर जो जेको ख़ला केरु अॼु ताईं पूरो न करे सघियो, जीअं उस्ताद जलाल चांडे जो ख़ला अॼु ताईं पूरो न थियो आहे ऐं कई रागी अची विया, उस्ताद जलाल चांडे जा शागिर्द अची विया, सभई शागिर्द अची विया, पर उस्ताद जलाल चांडे जो जेको वारो वॼाए वियो त माना उहो केरु न वॼाए सघियो। ऐं मास्टर मंज़ूर जेको राग ॻाए वियो, जेको कला ॻाए वियो, अॼु ताईं बि हुनजो जेको कलाम जंहिं महिल हले थो त माण्हुनि जे अखियुनि मां ॻोढ़ा माना वही था अचनि ऐं हुनजो दिलि ग़मगीन थो थी वञे। ऐं उस्ताद जलाल चांडे जो बि ईअं ऐं मोहबतूं ॾियनि था हुनखे। दोस्तो फ़नकार कॾहिं बि न मरंदो आहे, पंहिंजे फ़न सां, पंहिंजी कला सां, पंहिंजे सुर सां, पंहिंजे ताल सां त माना हमेशह ज़िंदा रहंदो आहे, पंहिंजे चाहींदड़नि जी दिलनि में ज़िंदा रहंदो आहे ऐं हमेशह रहंदो। उस्ताद जलाल चांडियो बि पंहिंजे चाहींदड़नि जी दिलनि में अॼु ताईं ज़िंदा आहे, मास्टर मंज़ूर बि पंहिंजे चाहींदड़नि जी दिलि में अॼु ताईं ज़िंदा आहे ऐं पंहिंजे फ़न सां हमेशह ज़िंदा रहंदा। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।